मोबाइल खान तो दीदार भरियो न साईं माशाअल्लाह साईं वॾो फ़कीर ख़ुदा बख़्श बीठो आहे साम्हूं साईं ख़ादिम हुसैन शाह सामान जेको मां पाण थो खणांसि असां जेको यादगिरो मूंखे पए खाली लॻो पियो आहे अब अच्छा है तू है छड़ो भाई जो हाणे ॿियो बात वज़न हुजे भाई साईं वली बख़्श साहिबु असांजो कस्टमर साईं ख़ादिम हुसैन साहिब जो जेको सो वठे पियो ही बेटा ये बंदि कयो हा अचे न मां कढी ॾे भला खोल हिकिड़ो पतो कढी ॾे असांखे हा हा हिकिड़ो पतो कढी ॾे असांखे हा यादगिरी सां यादगिरी संगत जो हुजे यार बेटा सभु कयोसि सरे में कोन माण्हू वेंदा आहिनि छा हा तूं मतलब ॾिसी लिक छुप मूंखां नज़र चिटी थी हाणे सरीअ में वेठा आहियूं असांखे नानो अली बख़्श पियो ॾिसे सेठ वारी किथे हैदर मौला ट्यूशन सेंटर में किथे शाम जो न न मां ईंदो चकर ते तव्हां ईंदो ख़ुशि थींदी ॾाढी तमामु केॾी महिल काई बजे कंदा आहियो 3 बजे खां वठी 5 बजे ताईं तूं पवंदो नसीब हूंदा ऐं छो निगरानी हूंदी आहे साईं केरु ख़ुदा बख़्श हूंदो आहे फ़कीर ख़ुदा हा सही वण रखियोसीं पीड़ हा स्कूल जी पीड़ मोटर लाइट जी गंढाई थी सुबुह वरी मोटर रखंदासीं प्रोग्राम साईं तो बिल्कुलु असां तोसां गॾु आहियूं सोरहां अचे दवा वठ एसी फाइल ही राइज़ साईं मादी तकलीफ़ जे लाइ माना न पतो हिकिड़ो ॿार बि खाईंदा हुआ तमामु ॾाढो जान ॾुखियो आहे 70 80 90 धाणनि जूं आहिनि माना 4 शयूं मूं वरितियूं आहिनि हा न सही ठीकु आहे हाणे जोड़ करे हिनखे ख़ैर सां त जेको घणो साईं जन जो ख़ैर दुआ अल्हम्दुलिल्लाह साईं गाज़ी ख़ान साईं गाज़ी अता हुसैन शाह जी होटल आहे साईं कटड़ू भाई खड़ खाई आहे सभु छा आहे टाइगर छा थो करीं साईं अलाए छा पिया कनि ही अस्सलाम वालेकुम जानी चालन खुश आयो सब खैर से यही सही काठियूं 12 जिला
ये मूवी बड़ी संगत भरी ताई हुई थोरो सच हालन वाला खुश आयो सब खैर बड़ी यादगिरी होंदो आ ए थोरो हाल हवाल होंदो है गोठ जो कुछ वरी पंहिंजो न न न न असां विला करायूं न हे माना वो यूट्यूब ते मथे वेंदो आहे इन्हनि खे संगत साथ खे मिड़ी पंहिंजे गोठ जो तर जो ओ आ ॻाल्हि कान थी जेका तूं ॻाल्हि थो चई दोस्त डिॼी तौर पर ही उहा शइ न न न न न ही ॻाल्हि अस्सलाम वालेकुम सटकड़ालन खुश आयो सब कर लोगो पकड़ा पकड़ा आए नहीं ना किना पकड़ा खत्म दिया हां सही आए सारे दुकान बंद होते छापे बड़े मुकदी बाबा ता तो से याद गिरो तो चुको नहीं को दोस्त ये आन पकड़न जे लाबर पकड़ा जा खत्म थी अन सेठ के खंग थी पिया घणी पैसो जाम कमायो दस असा भी ने ख्याल सा आयो तो पकड़ा खास पर ये कमलाइयो आए ने वाह वाह नसीब है भला न आज भला रोजी घणी थी हां शुक्र हां वाह शुक्र अल्लाह जो ता खाओ भला ना बाबा खाओ हां खाओ दो पकोड़ा खादा न जे और संगत खाओ तो बिस्मिल्लाह घणो ठाई जो रोजी कई खबर काने हां खर्च घणो के भला खर्च 700 रुपया है घर गणी तो खबर पंदी नौजवान पंहिंजी रोज़ी पिया कनि ये असांजो मुगल साहब ज़मींदार 5 एकड़नि जो ये असांजो उस्ताद आहे रूसी ट्रैक्टर जो ड्राइवर सॼो ॾींहुं गोबल थाली वॼायां हलायां पर कमायां ठुप न हाँ के तरीक़े जो कचरी करे छा दे गालाइंदो तू गाला जे मथे गाला न गाला हां जाम मुस गाला न गाला छा दे जी दे या फोन ते छाए दिस कैमरा में चला दे कैमरा जी ने बधाई दो कोन है बाकी इमदाद जो चो तो फलाण इमदाद में वो सब गड जय जग दे वनन दाल जरा 15,000 दे मुखे हां सब खर्चा सब कुछ जा 20,000 का हो जाए ना घट में क्या है सारा अल्लाह फजल करम सा दोस्त जिते भी जो खुश हो जो आबाद हो जो ये असान जो गरीबाणु वीडियो असान जो शेयर कयो लाइक कयो सब्सक्राइब कयो जी तव्हां हर वक्त असां ते महिरबानी कंदा आहियो असांजे चैनल खे हलायो ग्रोथ थिए तव्हांजी महिरबानी थींदी स्पेशल गांचा जो ही शाम जे टाइम मंदिर ही शाम जो टाइम हे शाम जे टाइम मंदिर जेको हो हां कामिल नवाज सेवानी जिंदाबाद हाँ सब जो माइन खींचो न के मेकअप घट कयो नवाज सेवानी सही कावड़ेला माइन ते नवाज सेवानी सेवण वारो सेवानी है ना वो चवंदो माइन खे चवंदो मेकअप घट कयो मर्दन के परेशान न कयो ओ वो कावड़ेला माइन ते तो मायूं मेकअप छो थियूं कनि मर्दन खे ख़र्च कराईंदी वेई पाण माई जो मारियल हाल छा नवाज सेवानी हू हाँ तूं सुञाणी कोन अलाए छा साईं सैयद साईं खादम हुसैन शाह नर साईं खादम हुसैन शाह नर साईं दोस्तों अल्लाह साईं ख़ैर कंदो जिते बि ख़ुशि हुजो आबाद हुजो पंहिंजे प्यारनि सां अल्लाह पाक तव्हांखे हर वक़्तु ख़ुशि आबाद कंदो हीअ असांजो नंढड़ो वीडियो जेको आहे चैनल आहे हिनखे शेयर ऐं ग्रोथ करण जे लाइ तव्हां दोस्तनि जी महिरबानी हूंदी शाम जे टाइम आहे हलूं था पंहिंजे घर ॾांहुं अल्लाह साईं ख़ैर कंदो।
काबू भेणा आयो गाड़ी पियो हलाई अॻिते नहीं आ रहे ये गोठे नज़ारो ये मुझे गोठे नज़ारो बड़े शहर में मुझे उतार डांव इधर जमींदार के नाम तो कावड़ जी है बिस्मिल्लाह बढ़िया सो नहीं कम से काला तो दिलदारा को कैसे लो योटी यार कैसे लो जा पेशेंट थी आऊं मादी तकलीफ थी ना तू घर आके पंज बा छोकरा एकड़ी माई एकड़ो मां मु डॉक्टर मारे का सलाह थी रे जे लगा शेख का हां ये मादे जो अच्छा 12 साल फीस में मुझे आई मुझे भायो आगे एक बच्चे का तो खान होती तो रूबर हां ना तो सके गाड़ी में न तो हले अच्छा राय जी तो सूरज बाबा ने टेस्ट करा शायद ही देखे न कैसूल एकड़े पासे फायदो जी ना बे पासे नुकसान भी कंदा थई मुखे जी न खा के सूल मुखे गुर्दन में कितरो ही अची हो तोबा तोबा मुखे लोग जो सू दगू अचे वाली साईं सन का सुतर न मुखे जाजे रग मुखे हो अंदर जो नमी बाह जे थी सेवानार ने बज पट्टी बट्टी बाती दिल तो साफ लगी पिया सो सेकंड में सवा में माना को सेकंड हिकड़ो वापस अच्छा ब्लड प्रेशर करती हो अच्छा अल्लाह आए वक्त आए खाजण मुनासिब ना है ना जी मके दी जगह राय ते खावा सु सारो मारो भाप न तो खाए ना कड़ो दिलदार खाइंदो आयो बाकी टुकड़ी खाई ब्लड प्रेशर खाई हो ना खाए तो मानी होने जा पानी पे क्या भी जो लुकी सड़े दे ओ या तकलीफ सब असा सागी आती हां या सागी तकलीफ है खाए तो बस खाइंदो और बस बडी बा दी बा क्या है डेली वो जस्ट तो हिकड़ो न खाए जा वरी मके जरे थींदी आ ना तकलीफ वो खाइंदो आया और कोन खा ये मां में टेस्ट कर हैदराबाद में वनी पियो हां बस नाला खर करे वणो पवंदो हैदराबाद में 100 किलोमीटर हितां परे आ गाड़ी सीट जी वने सीट ते भी ना मतलब 100 किलोमीटर सीट जी वने एकड़े जी मानो आओ जो भी तो हफ्ते में के महीने में हाल पे 11 12 महीने में हां मोटे ये कपड़े वाले पर हाल ठीक आला